हाँ ये कौड़ा सच्चा कड़वो सच्चा उस्ताद भी अची वियो मेहमान आया अथव आहिनि दोस्तो जेकॾहिं जीअं मां त हीअ असांजो तमामु बहितरीन प्यारा दोस्त हीअ असांजो फिल्म में घोट जे किरदार में आप जो रियल किरदार ॾेखारींदो हथ वॼाए ॾेखार ताड़ियूं आय अल्लाह शादी घोट आहे छा? अजाई क्यों थो अबे के मतलब शादी पंहिंजी नदी मां सां कराए बाबा पैसे वरी माईअ सां थो शादी कराए अरे नदी मज़ा छो बाबा जेको मुंहिंजो रूह चवे न हाँ बाक़ी सही भाई केड़ी सा हुई है थोड़ो मना सेटिंग तैयार थे वाह ही तो जी कुआरा लाला ही बिल्कुल मुंहिंजी कुंवार या तैयार पई थिए मुंहिंजे लाइ माशाल्लाह थोड़ो वेझो त वञो लाल कुंवार जे घोट सदको वञाए रे मां घोरिया तो नोट आय अल्लाह अरे मां घोरिया वाह 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 घोट वाह जेकॾहिं घोट अहिड़ा हूंदा त पुट इमरान खान जहिड़ा ई ॼमंदा इमरान खान जान नड़े बिलावल जेड़ा हेलो उस्ताद अच्छी बात जांच रहे हां बस मेकअप अभी जियो या तू असांजी नौजवान आहे माशाल्लाह तू सुहिणनि खां सुहिणी ख़ूबसूरत बाबा एडी टीप त न ॾियो सुभाणे मुड़ुस खे चवां हलड़े हलो विया न से ओके मां पंजो हलियो सिंगर हां अचो 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 आस्ते आस्ते कपड़ा हेठ कर मूंगा हल 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 अच्छा जाकिर अदा शिराज पहुंचे थी अच्छा परे थी हाँ हां सही आहे हल हल अच्छा अचो अरे तव्हां बि हथ खड़ो तव्हां खेलो ना खेलना छोकरी खेलना तू भी नच फेस थोड़ा ओड़े वन नच चाल पे जाए पानी कई वनी सना था हलाल वनी चल